ते खैरपुर तहसील सोबोदरो सां आहे। हींअर जेको आउं कमु करे रहियो आहियां त हीअ लूकी बि ठाहियां साईं। हीअ लूकी तमामु पुराणी बि ठाहियां ऐं जेको हीअ असांखे विरसो मिलियो आहे पंहिंजे पीउ माउ खां मिलियो आहे ऐं हीअ कल्चर तमामु पुराणो आहे। जीअं हज़ारों साल पुराणो, हीअ तमामु पुराणो कल्चर आहे। जीअं ॾिसो हीअ मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं असीं लुंगियूं ठाहींदा आहियूं, पोयां जे लॻियूं पियूं आहिनि लुंगियूं, खेस ठाहींदा आहियूं, शालूं ठाहींदा आहियूं। हीअ हिकिड़ो कल्चर ॾेखारियूं पिया साईं त पुराणे दौर खां वठी जेको हीअ कल्चर ही हलंदो थो हले, असीं हुनखे क़ाइमु असीं रखूं पिया। असीं इहो चाहियूं त हीअ कल्चर क़ाइमु रहे साईं। हिन कल्चर खे थोरो तवजो ॾिनो वञे त हीअ असांजो सिंधी कल्चर आहे। जी सर, वधीक ठाहिण जो तरीक़ो हेठि हिन में 23 पेटल हूंदा आहिनि, 24 पेटल हूंदा आहिनि। जीअं खेस हूंदो आहे, लुंगी हूंदी आहे, गरम शाल हूंदी आहे। असीं जेके हथ जी ठाहींदासीं उहो भली तव्हां केतिरा बि भली तव्हां 5 साल पायो न उहा ख़राबु न थींदी। अॼुकल्ह मशीनी दौर जेको अची वियो आहे त दिलचस्पी एतिरी हिन कल्चर ते माण्हू घटि पिया कनि। त ही असीं लुंगी रेशम जी ठाहींदा आहियूं, हुन में रेशम लॻाईंदा आहियूं ऐं ज़री बि लॻाईंदा आहियूं। तव्हां ॾिसो रेशम ऐं ज़रीअ में ही लुंगी असीं तयारु पिया कयूं। हीअ जीअं हिन जी मशीन हीअ हुई त माना हिकु मार्केट में न मिलंदी आहे, हीअ कुझु पाण ठाहींदा आहियूं। हीअ हथियो आहे साईं हिन जी जेकी तुर आहे जिते असीं लुंगी जो कपिड़ो वेड़ींदा आहियूं ऐं हिन जूं हीअ चकरियूं सर, हीअ चकरियूं जेके आहिनि हीअ हेठि मथे थी हीअ हिकिड़े डिज़ाइन जूं साईं। असीं नीचे हेठि पेडल आहिनि, हे पेडल 23 आहिनि, हेठि मथे पेरनि सां चेंज कंदा आहियूं, हथ सां जेको आहे असीं हीअ डिज़ाइन ठाहींदा आहियूं सर। हीअ असां दुनिया खे ॾेखारियूं पिया हीअ कल्चर जेको आहे त हीअ ज़िंदा रहे। हीअ ॾींहों ॾींहों कारीगर जेके आहे त उन्हनि जी दिलचस्पी ख़तमु थींदी थी वञे। असीं चाहियूं था त हीअ क़ाइमु रहे, दाइमु रहे ऐं जेके हितां जा माण्हू रानी बाग जा आहिनि तमामु ख़ुशि थिया आहिनि हीअ लुंगी ठहंदे, चवंदा आहिनि त हीअ असांजो सिंधी कल्चर आहे ऐं असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे त माण्हू ॾिसी ख़ुशि था थियनि। हीअ असीं साईं जेको कमु असीं सिखियो आहे हीअ पंहिंजे अम्मा ऐं बाबा खां सिखियो आहे। हीअ असांजा उस्ताद बि आहिनि, असांजा पीउ माउ बि आहिनि।